वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन लम यतगन्न बिल कुरान फलैसा मिन्ना औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सलात शरीफ पढ़ो। साईं के अल्लाह से जदाई खैर दे अल्लाह लकब मूंखे नहीं मुंह रोना ठया यो शायद हम आया खबर ना लोगो जे मता असीना या मानू सादा सुदा मानी घट खाऊं नासा ऐं पान पिया और जिते भी जलसे ते वेठो या उते हिकिड़ो नकिल कंदो या पंहिंजो पाण कंदो गॾाए हिकिड़ी बि हिंगू कई माननि चयोसि नवाज़ हिंगू छाजे लाइ थो करी मथे में सूर विझी छॾियो चई दुनिया खे दॿायां जो हींग का कदे तो कुछ मत कयो पोया हवा भी निकिरियो या कॾहिं जी आदत हींग कंदो पोया हवा निकिरी इहो छाजे करे कि वो वरी को थोरो थोरो टप थो थिए उलमाए किराम जे साम्हूं मूं जहिड़ो ख़तमाई मुलो वेही स्टेज ते ॻाल्हाए त थोरो थोरो टप बि लॻे थो। बहरहाल अल्लाह तबारक ताला जी रहमत में उम्मीद रखी चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं हथ रखियो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह से मूंखे तव्हांखे नेक अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मोहतरम अज़ीज़ दोस्तो, ये कायनात जेका आहे इन जे अंदर अल्लाह तबारक व ताला अरबे खरबे मखलूक पैदा कई आहे जंहिंजो को तंग शुमार कोन्हे को असांजे बस जी ॻाल्हि कोन्हे का त उन मखलूक खे ॻणे के टोटल के हिसाब जे अंदर असीं उनखे आणियो न न इहो रब्बी उनखे ॼाणे थो। असांखे इहा ख़बर कोन्हे अल्लाह से मलाइका घणा पैदा कया असांखे इहा ख़बर कोन्हे त रूए ज़मीन ते जिन घणा पैदा कई आहे इंसान केतिरा पैदा कई आहे जानवर केतिरा पैदा कई आहे जीत केतिरा पैदा कई आहे समझो त यानी जीतन में वरी क़िस्म पखी केतिरा पैदा कई आहे पखियुनि में रुगो क़िस्म वो हथे से लिखो त जेके पखी अल्लाह से पैदा कया इन जा क़िस्म 18,000 वरी उन जा जुदा जुदा तादाद कबरूं घणियूं काऊं घणा पैदा कया कुकड़ियूं घणियूं पैदा कई ढेलूं घणियूं पैदा कया मोर घणा पैदा कया काऊं घणा पैदा कई चुगू केतरियूं पैदा कई बिजू केतरियूं पैदा कया ये पखियुनि जा क़िस्म 18,000 वरी उन्हनि खां जानवरनि ते लही अचे त अरबे खरबे जानवर पैदा कया वरी उन्हीं जा जुदा जुदा क़िस्म फरमाई कुरान करीम जे अंदर वमा यालम जुनूद रब्बिका इल्ला हू ही पंहिंजा लश्कर ॼाणे थो ॿिए कंहिंखे इन जो इल्म ई कोन्हे को न की ज्ञान आहे इन एॾी वॾी मखलूकात जे अंदर उलमा लिखियो त अल्लाह तबारक व ताला 18,000 मखलूकात जा क़िस्म जेके पैदा कया तंहिंमें 909 17,999 खे हिकिड़े पासे रख बाक़ी हिकिड़ो क़िस्म आहे हज़रत इंसान अल्लाह तबारक व ताला जेका इज्जत जेको शान जेको मान जेको मर्तबो जेको दबदबो जेका हाक जेका धाक जेका ॾहाप कारीगरी इल्म अकुल हुस्न जेको ॾिनो आहे उहो इंसाननि खे ॾिनई आहे इन जे करे पंहिंजे अहकामनि जो मुकल्लफ़ फ़क़ति इंसान खे बनाई आहे। इंसान हिन काइनात में अशरफुल मखलूकात आहे इंसान हिन काइनात में अफ़ज़लुल काइनात आहे पर हिकिड़ो कानून आहे उन्हनि इंसाननि में बि वरी उहो माण्हू बाकमाल इंसान आहे जंहिंमें ॿ सिफ़तूं हुजनि हिकिड़ी इल्म वारी सिफ़त उनमें हुजे ॿी उनमें अमल वारी सिफ़त हुजे। वॾो हिकिड़ो माण्हू आहे जेको वॾो आलिम आहे आलिम सां गॾोगॾु वरी उनमें अमल बि आहे त इहो माण्हू जेको आहे सभिनी माण्हुनि मंझि बाकमाल इंसान थो अची वञे। इहे ॿ खूबियूं थियो इन ॿिनि खूबियुनि में बि वरी अफ़ज़ल जेका आहे उहा इल्म वारी खूबी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां जॾहिं बि को कमु कंदा आहियूं तेल पहिरीं असांखे इल्म हुजे इल्म न हूंदो त असांजो अमल बेकार निकिरंदो। तव्हांखे कपिड़ा सुबणा आहिनि हाणे
किस्म की सिलाई कई वेंदी आहे। रियायत सां सब माण्हू कपड़न जा टाका खणी आया। हाणे बोर्ड पड़ी दुकान में कपड़ा अची रखूं आहे ऐं पुठको वठो केची खणियो वेठो आहियां। हाणे मुलो माण्हू जे सॼी ज़िंदगी को ख़त्म आहे न, जंहिंखे इहा ख़बर कोन्हेगा त ही 7 मीटर कपिड़ो आहे, तंहिंमां कमीस में घणो लॻंदो, सलवार में हिन में घणो लॻंदो, इहो इल्मु आहे कोन। हाणे आउं दर्जी खाली बोर्ड लॻायो वेठो आहियां त आउं दर्जी आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कपिड़नि जे सुबण जो मूं में इल्मु कोन्हे को त इहे कपिड़ा माण्हुनि जा ख़राबु कंदुसि। ईद जे ॾींहुं माण्हू मूंखे सिलाई त कोन ॾींदा, मुबारकूं कोन ॾींदा, मुर्गो 107 में चालान करे जेल मूंखे मोकिले छॾींदा त तो त राज्यनि जा कपिड़ा ख़राबु करे छॾिया। जॾहिं तोखे ख़बर ई कोन्हे त कपिड़ा कीअं सिबजनि, तोखे इल्मु ई कोन्हे त पोइ दुकान जे ॿाहिरां बोर्ड थो छाजे लाइ हयो आहे। अहिड़े नमूने सां जेके बि असीं कम कंदा आहियूं, बोरची तव्हां वठी आया, काठो रखियो आहे कोल्हे में, हाणे जी मुछियूं ॾिसो मरोटे त कंबर जे शहर में लाड़काणू सिद्धार्थ कोट रखो धेरो इन इर्द गिर्द में मुंहुं जोड़ो बोरची तव्हांखे ॿियो कोन बि मिलंदो। तव्हां चणा ऐं पटाटा मूंखे ॾियो, अहिड़ी को बिरयानी आउं तयारु करियां जो देॻ तां तव्हां ढक लायो त ख़ुशबू वञी शिकार कोन निकिरे। तव्हीं चवंदा ही वॾो को बोरची आहे, हाणे तव्हां हुनखे वठी आया, हाणे हुनखे इहा ख़बर कोन्हेगा त इहा 8 किले जी देॻ जेकी चांवरनि जी तयारु न करियो, हिन में गेह घणो पवंदो, हिन में लूणु घणो पवंदो, हिनखे मिर्च केतिरा ॾियणा आहिनि, हिनखे गरम मसालो केतिरो ॾियणो आहे, छॾो काठो खुले रखियो आहे, मुछ में हथ पियो आहे। ऐं बोरची आहियां मानी ठाहे खणी माण्हुनि खे ॾिनी, जिनखे 5 सालनि जी कबरी हुई, कंहिंखे बि जेको आहे सो नड़ो शुरू थी वियो, जिनाब बीहनी कोन, रुगो मिर्च रुगो लूणु, तव्हां सभु जा सभु माण्हू उनखे दसींदा रोट ते बुछड़ो कंदा त जॾहिं बोरची तोखे मानी रगड़ जी तमल ई कोन्हेगा, तोखे इल्मु ई कोन्हे को त तो ही असांजो काज ख़राबु छाजे लाइ कयो। त पहिरीं हूंदो आहे इल्मु, तंहिंखां पोइ जेको अमल हूंदो आहे उहो सही नमूने सां थींदो आहे। ॻोठ में अमरा हिकिड़ो हो, जंहिंखे हर महीने ते चवण त 200 रुपया ॾे, मोदीअ खे चंदो राजू पंहिंजी मस्जिद में नमाज़ पढ़ाईंदो आहे। हिकु ॾींहुं हू बुज़ुर्ग कागज़ 13 तारीख़ ताईं चंदो केरु कॾो मोदी में जो जवाब न पाणी पढ़ाई बाबा तू जेठ जो पुट ही तोखे कहिड़ी ख़बर त नमाज़ कीअं पढ़ाबी, जी मसलो ई कोन्हे को। आउं ॾिसी आहियां मस्जिद में हरू भरू मुल्हनि खे तव्हां पेरनि पिया कयो, हिकिड़ो माण्हू अॻियां वेंदो ॿियो पोयां कतार करे वेंदो, नमाज़ पढ़णु चाहे ॿियो ॿोली में जवाब चंदो कर। हाणे जी मुसले में ॾिसो इल्मु आहे कोन नमाज़ पढ़ण जो, पटको वॾो जी वॾी ॾिठो आहे, इल्मु आहे कोन त तकबीर तहरीम जे अंदरि छा चवणो आहे, क़याम जे अंदरि मूंखे छा करिणो आहे, रुकू जे अंदरि छा करिणो आहे, सजदे जे अंदरि मूंखे छा करिणो आहे, इहो इल्मु त आहे कोन। पोइ कई ज़िद छॾो परोच की रखी कन ते त चई करो कन कीटे बाहूं ॿधो कीटे, चई नमी अचो नीचे, वरी केॾी महिल सजदे में वियो, तेॾी महिल चई हाणे पोइ या धूमण खे जॾो सीटे। इल्मु आहे कोन, नमाज़ थींदी कान थींदी, पहिरीं शर्त आहे त इल्मु असां में हुजे, इल्मु बि क़ुरान करीम जो हुजे, आहा हदीस जो इल्मु हुजे, तफ़ासीर जो इल्मु हुजे, मसले ऐं मसाइल जो इल्मु असांजे अंदरि हुजे। इहो इल्मु मदारिस जे अंदरि पढ़ायो वेंदो आहे। इते बाकमाल इंसान तयारु थींदा आहिनि, जिन जो दुनिया मुक़ाबिलो करे कंहिं क़िस्म जो न थी सघे। तव्हां नथो हूंदो तालीम ॿिए पासे में हले पई, स्कूलनि में बि हले पई, कॉलेजनि में बि हले पई, यूनिवर्सिटियुनि में बि हले पई, मुंहिंजो उनजे मथां एतिराज़ कोन्हे, पर अखियुनि सां ॾिसी रहिया आहियूं बोर्ड वॾो लॻो पियो आहे, तंहिंते 150 खनि डिग्री जा नाला जेके मूं 3 ॾींहं दौर भराया मूंखे यादि ई कोन थी, इहे सभु लिखिया पिया, पर अचे हमारा खे कुझु कोन्हो। अची बि हिकिड़ो वाक़ियो आहे, हिकिड़ो साइंसदान वियो 22 मुल्कनि पढ़णु, उतां पढ़ी आयो पतलून उपाय चेहरे में वक़्त बांधड़ी खबीर मुझो ॾाढो सभु पूरी माण्हुनि खे अची चवंदा छो त तव्हांखे आउं पढ़ी आयो आहियां जेको ॿुधायां अॼु हाफ़िज़ तयारु थिया न ॿियनि खे पढ़ाईंदा। हू जे साइंस सिखी आयो करोड़ों रुपया ख़र्च करे हुन ॾाढो माण्हुनि खे पढ़ाया, हाणे घमंड हुन में रोब हुन में वॾाई तकबुर हुन तालीम हुनजे अंदरि पैदा करे छॾियो, छो त तवाज़ो ऐं आजिज़ी इंसान जे अंदरि जेका तालीम पैदा कंदी आहे उहा क़ुरान करीम जी हूंदी आहे, ॿी का बि कोन हूंदी आहे, ॿी लय पैदा कंदी आहे।
तो पैसो मूं वटि केतिरो हुजे, बंगलो मुंहिंजो सुठो हुजे, कार मुंहिंजी सुठी हुजे, अब वरी ख़बर त माईअ सां शादी कोन कंदो, हुन में खमन तकबुर पैदा थींदो त हुनखे रक़ब घणा मिलिया, सर सर जो सॼो ॾींहुं पाण खे कंदो। साइंसदान ॿारहां पढ़ी आयो, दिमाग़ हुनजो कमु छॾे वियो, इलाइक़े जे माण्हुनि खे गॾु कई, वॾो इंतिखाबी जलसो रखियो हुयो, जंहिंमें हिन सभिनी राज्य जे माण्हुनि खे घुरायो, अचो त तव्हांखे उहो इल्मी पॉइंटूं ॿुधायां, हर ॻोठ जे अंदरि मूंखे सेंटर क़ाइमु करिणो आहे, उते साइंसी इजादूं माण्हुनि खे सम्झाइणियूं आहिनि ऐं उनखे तकरीरूं कंदड़ इहो प्रोग्राम रखियो हुयो। लखे माण्हू अची गॾु थिया त बिल्कुलु शुक्र आहे असांजे सिंध जो माण्हू साइंस पढ़ी आयो आहे, हाणे ॿियनि खे थो पटका वधाए, वॾो जलसो रखियो हुयो। ॾींहं जा 11 थी विया, साहब घरा कोन निकितो, जेॾी महिल घरा निकितो रस्ते में अचे पियो गाॾी में वेठो, ॾिठई हिकिड़ो पुराणो घर रखे लॾे भॼी विया छॾे, ख़ाली भित बीठी सो गारे ते ठाहियो। उनजी माईअ ने छा कयो, छेड़ा लोलियूं ठुके भित ते थुके जहिड़ो कई, सुकल वारी मानी पचाई काठियो आहिनि तो माईअ ने उहो छेड़ा ते पई विया। साइंसदान जी घर मां आयो, ये भित खे ॾिठई, धीरे धीरे चई चल 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 गाॾी रोक, गाॾी हुन रोके छॾी, ही लॻी अची हाणे वेठो आहे हुन बुक खणे जहिड़े ते हथ रखिया, हाणे हुन भित खे वेठो ॾिसे त ही छेड़ा थी कई, हाणे इहो वेठो हुनखे टिवियूं वेठो करे, रिसर्च वेठो करे, ॾिसी उहो जलसे वारा माण्हू छो बेज़ार थींदा, साहब अञा आयो कोन, 12 जी थिया, छो वरी माण्हू आया, जे अचनि में साहब बुक खणी वेठो आहे, हुन छेड़नि खे वेठो ॾिसे, तॾहिं माण्हुनि चयो सही उहो पब्लिक सॼी परेशान आहे, तव्हां जलसे में हलो, हिते छा वेठा करियो, चई आऊं घरां निकितो आहियां, हिन भित ते हे छेड़ा मूं ॾिठा ऐं हिन ते रिसर्च वेठो करियां त इहो कहिड़ो जानवर आहे जेको भित ते हंगे इल्म किथां वियो। मुग़लनि जो बादशाह आलमगीर, वरी आलमनि जी हाफ़िज़नि जी मौलवियुनि जी वरी इज़त घणी कंदो, वज़ीर हुनजा हुनखे कावजी पिया, मुशीर जेके चई गुलाम माण्हू असांखे पुछो कोन, तव्हां वरी हिनजी इज़त था करियो, चई वॾे में वॾा नारे तकबीर। मेहमान मोहतरम का इस्तकबाल करें ख्वाजा खान मोहम्मद रहमतुल्लाह अलैह के फर्जंदे अर्जुमन हमारे स्टेज पर पहुंच चुके हैं। नारे तकबीर, बुलंद आवाज से नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, ताजदार खत्म नबुव्वत, तशरीफ रखे, तशरीफ रखे, सलाम शरीफ पढ़ो। तो मूं अर्ज़ु कयो तव्हांजी ख़िदमत में त हू बादशाह मौलवी जी इज़त करे, त वज़ीर कावजी खे नेठ बादशाह के वज़ीरनि खे मुतमइन करण लाइ हिकिड़ो मुनाज़रो रखायो। सभु माण्हू पढ़ियल लिखियल घुराई सभा यार इंजीनियर ॿिया वग़ैरह अची बीठा। बादशाह सुबुह मां घर मां ॿाहिरि निकितो, महला जे साम्हूं हिकिड़ो तलाउ पाणी जो, सभिनी इंजीनियरनि ऐं सभिनी अंग्रेजी पढ़ण वारनि खे घुराए, चई तव्हां एॾियूं डिग्रियूं वठियूं आहिनि, तव्हां एॾा माहिर आहियो, मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे सो ॿुधायो। चई कहिड़ो? चई 12 जेको तला आहे मुंहिंजे घर जे अॻियां, मूंखे ॿुधायो त हिन में पाणी जा गिलास घणा। असांखे कुझु न ईंदो न केरु तयारी ईंदड़ अॻिते त असीं बढ़िया ई कोन वो तव्हां डिग्रियूं वठी आया आहियो, तव्हां पाण खे वॾा इल्मी माहिर था सम्झो, हे मुंहिंजो सवाल आहे, हिन जो जवाबु ॾियो त हिन तलाउ में पाणी जा गिलास घणा आहिनि। कंहिं बि जवाबु कोन ॾिनो। वरी चई हाणे हिकिड़े मदरसे जे शागिर्द खे वठी वञो, जंहिंजो मथो पुॼियो पियो, चोटी जो विच होई कोन, रुॻो दर्द मथे में पई हुई, पाचो फाटो पियो, नक में सिक जा राफा, कल छरल मानी दाब सां खाधईं, अञा ताईं ईअं ई पियो हले, कंहिंखे गिरे वठी आया। बादशाह चयो त ही तलाउ जेको आहे तंहिंमें पाणी जा गिलास घणा आहिनि? चई
मुझा दोस्तों अज मता इन दस्तार के सिलसिले के अंदर जो ये जलसो रखियो हो तव्हांखे खबर होंगी तो कुरान शरीफ के तव्हां पढ़ी ॾिसो अल्लाह ताला मखलूकात मां इज्जत जो इंसान के ॾिनी आहे पहिरीं जो इंसान पैदा कई आहे उहो नबी पैदा कई आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम कुरान शरीफ में फरमाई इन्नी जाइलुन फिल अर्दि खलीफा मलाइकन जो कालू अतजालु फीहा मन युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लका अल्लाह सही इन इंसान के पैदा न कर इन जे डिजाइन में जरा शिकिल शुबहात मां इहा ॻाल्हि मालूम थी रही आहे त ही ज़मीन में वञी खून रेज करो ही छेड़ा करो हे फसाद फटा करो इनके पैदा न कर तुंहिंजी तस्बीह तुंहिंजी हम्द तुंहिंजी सना तुंहिंजी सारा तुंहिंजी पाकाई असीं मलाइकन बयान करियूं पिया मलाइकन जी इबादत अजीब आहे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मेराज वारी रात ऐं तेरी आसमान ते वेठ मलाइका अल्लाह अकबर करे बीठा अरबे खरबे उनके सालू गुज़री वयो हुन जो क़यामत ख़त्म न पियो थिए ॿिए आसमान ते वो मलाइका ॾिठा जेके कुछ डिंगी करे रुकू जे अंदर आहिनि हज़ारे सालू गुज़री वयो उन जो रुकू ख़त्म कोन थो थिए टे आसमान ते वो मलाइका ॾिठा जेके सजदे जे हालत में अरबे खरबे सालू गुज़री वयो हुन जा सजदा ख़त्म कोन था थियनि के कायदे जे अंदर बैतुल मामूर जिते मलाइकनि जो क़िबलो आहे जेके रोज़ानी 70,000 मलाइका तवाफ था कनि जे हिकिड़ो चक्कर ॾिनो आहे जंहिंखे ज़िंदगी में वरी ॿियो चक्कर जो वादो ई कोन थो मिले एॾी मखलूक मलाइकनि जी इबादत पिया कनि मलाइकनि एतिराज़ करे पाण खे वधाइण जे लाइ अल्लाह साईं जे साम्हूं इबादत रखी पेश कई अल्लाह साईं इबादत खे न वरितो वरी मुनाज़रो करायो वियो मलाइकनि सां अॻियां सामान ऐं शयूं रखी वियो मुनाज़रो थियो मलाइकनि खे फरमायो वियो त हिन सामान जा नाला मलाइकन की कई खबर मुखा तवा मुझे बोल रहा ये सर आउट टोपी मलाइकन की खबर नहीं टोपी जब ना चल ठीक है खबर मुझे मुझे खबर है टोपी केड़े कम में भी मानो गोली में जदो या पते में ये तो करोना सहीओ जे अल्लाह सही इंसान के शिकारी ही रुमाला ही लाउट जो माइका ही टोपिया ही चश्मो ही घर में गिलास रखियो ही प्लेट आते भात खाइना नी ही वडो खाना दे मदरसे में बारन के खाइना नी ही देगड़ुआ ही देगा ही डोइया ही ठकरा ही प्यालोआ इते अर्धे खरबे सहीओ जेका नाला अल्लाह सही इंसान यानी हजरत आदम अलैहि सलाम के सिखाया हुआ मलाइकन का पूछो और जवाब दिलो ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम तो जी रात अलीम हकीम असा के इल्म ही कोने को अल्लाह तबारक तआला मुनाज़रो करायो हजरत आदम अलैहि सलाम सा मलाइका जो बनिस्बत हजरत आदम अलैहि सलाम जे मलाइका जाहिल निकरी गया इल्म हो कोन छा ॻाल्हाई अल्लाह तबारक तआला हजरत आदम के इल्म ॾिनो हो जे जो मलाइकन के मुनाज़रे में मारियो कानून यो हूंदो त जेको माण्हू इल्म खां ना वाक़िफ़ आहे अनपढ़ियल जाहिल आहे उन जो कमु आहे त आदम जी इज़त करे मलाइकनि खे हुकुम ॾिनो हुयो त सजदो कयो आदम त मूं अर्ज़ु कयो त अल्लाह ताला इज़त जेका ॾिनी आहे उहा छाजे करे ॾिनी आहे इंसान में को सिफ़तूं हुजनि कहिड़ियूं हिकु त उन में इल्म हुजे नंबर ॿी ॻाल्हि त उन में जेको आहे अमल बि हुजे इन जे करे उलमा लिखियो कानून ई हूंदो आहे असांजे अंदरि जेको इल्म ईंदो आहे उहो टिनि तरीक़नि सां ईंदो आहे असबाबुल इल्म सलासतन अल हवास वल अक़ल वल खबर सादिक इंसान के टिनि शयुनि जे करे इल्म ईंदो आहे नंबर 1 हुन जा हे 5 हवास अख आहे कन आहे नक आहे ज़बान आहे वरी पूरे हथ जे अंदर जिस्म जे अंदर चमड़ी में हिकिड़ी शइ रखल आहे जेके पोइ ते गांधी सां चयो वञे थो पूरे जिस्म जे अंदर ॿियो माण्हू में इल्म ईंदो अकुल जे ते अकुल हुनजो ठीकु ठाक चढ़ियो माण्हू पढ़ंदो ई कोन न कोई बि हुन अकुल ईंदो असांजो हिकिड़ो मौलवी साहब खे कोच में किथे पढ़ण वारा जॻह मिली कोन्हे सो वञी ॾिसे हिकिड़ा चरिया टे 4 ॼणा जिन में बीठा हुन जी क़ुरान पढ़ंदा क्या हाणे अकुल हुनजी आहे चरिया माण्हू पढ़नि कीअं हाणे वठी ॾी यार विझू कराए चई जीअं आउं तव्हांखे चवंदो ईअं चइजो ठीकु आहे हाणे मौलवी साहब चयो तव्हीं चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तव्हीं चयो बिस्मिल्लाह
अरे बाबा रुको तव्हां जो खाली तव्हां रुको बाबा रुको तव्हां जो तव्हां खाली अरे बाबा आऊं तव्हांखे पढ़ायां थो जॾहिं बाबा आऊं तव्हांखे पढ़ायां थो हाणे माची नहीं अरे बाबा ॻाल्हि सम्झो त सही रुको तव्हां पढ़ो बिस्मिल्लाह अरे बाबा ॻाल्हि सम्झो त सही रुको तव्हां पढ़ो बिस्मिल्लाह हाणे अकिल आहे कोन पढ़ण जी कावत जी पियो हई हिकिड़े खे थप्पड़ ॾिनई चई छॾा कराए ॾे चई मरी विया उती भगो हो त चार ई मिनट रोजी गोठ में गया मान के जी नी चरी दिया मुनी जान बचायो हुन जो चरो मरे कोने को असन उस्ताद एड़ो सबद नहीं है थोड़ा थोड़ा में अल्लाह कनी करया असी उन पढ़ोदा पेरी शर्त अकुल उन जो ठीक ठाक हो जे कोन के अंदर इल्म इंदो बियो इल्म इंदो खबर सच्ची सच्ची सादिक खबर रुगो नबूवत वाली कुरान करीम वाली अथवा जैसा इंसान के अंदर इल्म इंदो नंदरा सी घणी गाजो रोजानी सिखता रोजानी कुछ न कुछ इल्म असांजे अंदर अचे आऊं अॼु लाड़काणे जाए सुबुह मोबाइल खुली तो लिखियो पियो त रते तेरे जे अंदर पुलिस जी चई माण्हुनि जी हनी लखियूं वरी गोॾा भॼी छॾिया तंहिंमां ॿ भॼी विया ॿ गिरफ़्तार करे छॾियो साईं तोखे केरु ॿुधायो कि आऊं वियो सुबुह भाॼी वठण ते भाॼी वारे बसर मूंखे ॿुधायो हाणे बसर खां पुछो बसर तोखे केरु ॿुधायो चई मूंखे वॾो वाटे ॿुधायो वियासीं वाटे वटि वाटा तोखे कीअं ॿुधायो चई सुबुह किलीटर बस में बीठो हुन ॻाल्हि कई वियासीं किलीटर वारो तोखे केरु ॿुधायो चई मूंखे कसम क़ुरान जो मथे करे काई ख़बर मूंखे कोन्हे मूं त ॻाल्हि ई कोन कई इल्म त सिखिया थी सनद मिली कोन पूरी ॻाल्हि लिखी इल्म सनद वारो जेको आहे ही क़ुरान करीम वारो आहे हाणे मुख़्तसर थोरो आऊं तोखे ॿुधायां मौलवी अब्दुल्ला तूं कंहिं वटि पढ़ियो हुई ऐं साईं हबीबुल्लाह असांजो नानो सबू उन रहमतुल्लाह अलैह उन वटि पढ़ियो हुया साईं हबीबुल्लाह सबू रहमतुल्लाह अलैह तव्हां कंहिं वटि पढ़िया आहियो चई उस्ताद नूर मोहम्मद सिजावली वटि आऊं पढ़ियो हुया उस्ताद नूर मोहम्मद सिजावली रहमतुल्लाह अलैह तव्हां साईं कंहिं वटि पढ़िया आहियो चई आऊं मौलाना हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह वटि पढ़ियो हुया हाणे इहा लेन छिके अचे इहा सुठो लेन सहाबा जी जमात ते ईंदी सहाबा खां पुछ त तव्हां इल्मु किथां सिखिया आहियो कंहिं वटां पढ़िया आहियो फरमाईंदा त इमाम उल अंबिया खां शान मुस्तफा ते इल्म जी हिकिड़ी सनद हूंदी आहे उहा सनद जॾहिं पाण में ईंदी आहे उहो सिर्फ़ु आहे उनखे सची ख़बर कयो वेंदो आहे जेको नबी वही जे दरे ॻाल्हाए पियो जेके ॻाल्हाइण जो शाही जी क़ुरान करीम पियो ॾे त हिन ज़बान मां पाण फरमायो साहबी लिखे वेठो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हाईंदो जा साहबी लिखे वेठो ॿियनि साहबीन वरी चयो त अल्लाह जा रसूल केॾी केॾी महिल कावड़ में तूं रुॻो लिखे वेठो साईं जंहिंखां पुछ त सही त जेको तव्हां ॻाल्हायो था कावड़ वारी हालत में लिखां न लिखां पाण फरमायो त लिख साहबी खे फरमायो त लिख हिन ज़बान मंझा सच ऐं हक़ खां सवाइ ॿी ॻाल्हि निकिरी नथी सघे भल आऊं कावड़ में हुजां भल आऊं निंड ऐं आराम में हुजां भल आऊं कहिड़ी बि पोज़ीशन जे अंदरि हुजां कहिड़े बि नमूने सां हुजां हिन ज़बान मां हक़ ऐं सच खां सवाइ ॿी ॻाल्हि निकिरी नथी सघे इतां हक़ ई हक़ निकिरंदो इहो लिखी इहो माण्हुनि खे पहुचाए इहो दीन आई ॻाल्हि सम्झ में त असांजे अंदरि जेको इल्मु ईंदो आहे उहो टिनि तरीक़नि सां ईंदो आहे हिकिड़ो हवास जे ज़रिए ॿियो अकुल जे ज़रिए जो ख़बर सची यानी नबूवत वारी ज़बान जे ज़रिए जेको आहे असांजे अंदरि इल्मु ईंदो आहे न त इल्म न क्या कर लई हमारा खां पुछो तूं पढ़ियल ई चई हा हाँ भाई गड़िया वञे पाण जी किथे पढ़ी अची हो कंडोया यूनिवर्सिटी मां मुंहिंजी डिग्री थियल आहे जाम सोने में पढ़ियो हाणे वरी वञा थो ॾिस उतां डिग्री करे त अॻियां ॿिया ते जो बोर्ड लॻो पियो हुन ते लिखियो पियो हबीब बैंक लिमिटेड हबीब बैंक लिमिटेड इहो बोर्ड ते लिखियो पियो हू ॿियो जेको वरी चई तूं हेतिरो पढ़ियल ई पर ॿुधाए इहो छा लिखियलु आहे चई थोरो कोन्ह थो चई न चई सवली ॻाल्हि लिखियो पियो हबीब बैंक लंबी एटड हिजे रवा करे न अभी अब महीने लगी है डिग्री कहता है भैया नौकरी दियो मुझे नौकरी कोई अच्छी ही कुछ बोलो तो इल्म जो को इंसान के अंदर ईंदो आहे वो छाजे करे ईंदो आहे हिन क़ुरान करीम वाली तालीम जे करे ईंदो आहे हिते वाकई मदरसे में अॼु जेके 12-14 हाफ़िज़ तैयार थिया इन के दिल में इरादो ई कोन्हे त असांखे का सरकारी नौकरी मिलंदी असांखे टीसी करे रखंदा थाणे जो सूबेदार करे असांखे रखंदा उन वीचारनि खे ख़बर आहे मस्जिद जी इमामत मिलंदी इहो असांखे हिन मुल्क जा निभाग ॿियो कुझु ॾींदा ई कोन्हे इहो रुॻो पाण रहरे खाईंदा असांजे मथां रुॻो फतवाऊं हणंदा पर न क़ुरान
वरी उन ई भनणो आखिरी गाल त असांजी जमात जेका आहे कसम आहे खुदा जो दुनिया जे अंदर एड़ी काई जमात कोन्हे का जंहिंजो नालो जमियत उलमा इस्लाम आहे उन जो ताल्लुक टोटल हिन क़ुरान सां इन जे करे जेको नालो रखियो वियो असांजी जमात जो सो हिन क़ुरान जे करीम जे आयतनि मंझि आलमनि कढी उन जमात जो नालो रखियो एड़ी जमात तव्हांखे कोन मिलंदी पाकिस्तान त थियो पर आउं चैलेंज थो कयां पूरी दुनिया जे धरतीअ ते अहिड़े नाले वारी जमात तव्हांखे कान मिलंदी अॼु तोखे ॿुधायां क़ुरान करीम जी जेका आयत इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा इतां उलमा जो लफ़्ज़ जेको आहे जमात सऊदी कजो आलमनि कजो वातसिबू बिहबिलिल्लाह जमिया इतां जमियत वारे लफ़्ज़ खे आलमनि छिकियो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम इतां इस्लाम वारे लफ़्ज़ खे आलमनि कढी ये टई जुमला कढे पाण में जमियत उलमा इस्लाम जो नालो ठाहे जेको तव्हांजे साम्हूं असीं खणी आया आहियूं इन जमा जा कम बि टे कम जुमला नाला टे जमियत उलमा इस्लाम कम बि असांजा टे अथव पहिरियों कम असांजो इहो आहे त हीअ धरती जे मालिक ठाही आहे न हिन अल्लाह जे धरती जो अल्लाह जो कानून ॿिए कंहिंजे बि कानून खे असीं कोन मञींदा भले केरु बि हुजे हा वक़्त जो नमरूद आयो गंगरमा जनेवरा जो मरोटी ॾाढी फिरौन खे सिधी ॿुधाईंदासीं अबू जहल खे ॿुधाईंदासीं अबू लाहब खे ॿुधाईंदासीं वरी हिन दौर जे हुकुमराननि खे पूरी तारीख़ इस्लाम जी नज़र विझे जंहिं बि इस्लाम जे ख़िलाफ़ जंहिं बि इस्लाम जे जेको आहे ख़िलाफ़ कानून ठाहिया बकवाद कई आहे दीन जे ख़िलाफ़ हीअ असांजी जमात मैदान ते लथल आहे हर जाबिर जो नी मुक़ाबिलो कयो आहे असीं इन जे करे अॼु ताईं कंहिंजी बि ॻाल्हि खे मञींदासीं कोन असांखे हिन धरतीअ ते उन रब जो निज़ाम खपे क़ुरान जो कानून खपे मुस्तफ़ा जी शरीयत जो निज़ाम खपे हिकिड़ो कमु असांजो इहो आहे ॿियो कमु इहो आहे त इहे मख़लूक आहे ख़ुदा जी इनके हक़ वारी सच वारी क़ुरान करीम वारी अहादीस वारी भंगी ॻाल्हि सची ॾोर नंढियूं ॾोहिड़ा नंढियूं सुर नकिरियूं पैठ न पढ़ो इहे माण्हुनि खे वणंदा पोइ असांजा ॿोली बि अहिड़ा वीचारा आहिनि के ॿिया वीचारा ॾोर ॾेई ॾेई माण्हुनि खे गुमराह करे अल्फाज़ फाथा पिया सुभान अल्लाह बादशाह पीर जो धोती मरियो तकड़े बकड़े मलाइका कब्र में फिरी आया सवाल कौस मर रब्बो कमा दीन कमन नबी तो जो रब केड़ो तो जो दीन केड़ो तो जो नबी केड़ो चयो न जवाब दिनो त मुखे त काई खबर कोने का आऊं त शाह जा कपड़ा धोंदोस मलाइका वनी अल्लाह सही करे बोले वाक्यों में मौलवी साहब बयान करे वडे जलसे में मलाइकन चयो या अल्लाह तो जो बानू आयो और अगर सवाल कयो तो जो शाह का कपड़ा धो हां तो मौलवी साहब दबरे दिसन कि अल्लाह से फरमायो मलाइकन की छुट्टी ये शाह की खबर पे तो मुझे खैर को नहीं करे चली दी हल्ले हां हमरा दया ने था नहीं अल्लाह वाले कसला जो सुभान अल्लाह वाह वाह बाबा हुना है तो कठी ठंडो खणी रुमाल में लेरे हयवा तो के खबर नहीं कोनेगा तो के खबर आए अजीब मानो ऐसा मदरसा में मौलवियों के हाफिज के हक्कावर आलिमों के सजदी दी गाड़ियों को किथा सा में जाने इल्म पैदा करे किसे नहीं एगो मसलो तो बुझा कि करो कि जानवर पानी में विड़ा है करे के मारे जवाब ये जानवर बेज़बाना विड़ी के आने जे ला केड़ी तहरीर खोजे केड़ा ने जरा खतरो जानी के पर छडियो न गा लगे कि तवा जी धगी ना साउंड कि हां 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 छको दी गाल की भी बैठी किसे वो धगी पानी में विड़ी तारी मरी गई चई सबर करा शरी मसलो और किताब सो माशाल्लाह अवाम में खनी बगदा के कायदो अब ये लिखे भाई ठीक है अल्लाह नबर बेनबर भू ठगे जो ठगो चट्टी में गऊं मुझे भरे नहीं लिखे क्या सुभान हक
जी गाल बुधायूं मानन के सच जी गाल बुधायूं मानन के हक है सच वारी जमात उलमा देवबंद दे जो ताल्लुक है न कुरान सा यो जो कम असांजो मानन के दोहिला दे गुमराह न करो असा वलिन के करामत जा इनकारी कोन यो बाकी कून है जग सके असि अरो फार गलानी जो दुनिया में का के निशा पूरा जगत लो चई काऊ उड़ाम दो अचे आसमान ता उस जो हटो क्यों काऊ लामारो दई खयो वजनो वने वो हटो कब्रिस्तान में गिरी क्यों अल्लाह साईं हड्डी के बरकत जे करे रोस मुबारक जे हड्डी जे बर सजी कब्रिस्तान के माफी दे चिची हलो जन्नत तो जे बी जन्नत छाराया होला जन्नत समझ लिया जन्नत जे खेतन में नाना लिखा दिया ना नाना ये नमाजी जो घेटा बाबू साहब बेटा पूछो बाबू सलाम है ये नमाज वाला जो घेटा ये ज़कात वाला जो घेटा ये जिहाद वाला जो जके मान जी मेरे जको जिहाद का कर उन जो घेटा ये रोज़न वाला जो घेटा ये नाना लिखा दन अमल का सवा जन्नत में रुगो न मुल्लन के फुटकन दे बरा पाजी रहो अच्छो अमल करो अमल करन वाला है कराने वाला वाली जमात है बोला क्यों बदल जो कुरान सा जो कम जो असांजो आहे सो इहो आहे इतना अजीब माहौल छो तो सौदन आओ कला ता अटण न लोकल बस में आ तो राज हज़ार के आई कोन है सो ॾिसण ॾे ट्रैक्टर चालू करे रुगो माई के का पूछो छा जन मेलो आहे के जो माई सब बोली वो मायू केड़ी सिंध पट के नहीं मेले दे ना इंशाल्लाह केड़ो इनकलाब ईदो आई मायू और अल्लाह आज दौर जी वेलो ना अल्लाह माफ करे उलमा लिखो जैसे घरन में दीन नहीं दो औरतन में दीन नहीं दो जैसे वली पैदा कोन घर में जी मायू वेठो सो घर में वेठो तो छेरन मा हाथ भया ना मथो धोयो बेरो क्यों भाई जो छत मोह में जो आ सो गपन नहीं पिया छेरन मा हाथ भया जो छकी जो खची जो जिन घर में वेठो आ पर जेडी वाला मेलो तो लगे तो चिमकियो चमकियो चप्पा दारा करो हरियो एक ने ठुठो हरियो को ले ले यानी पेरो की राता तू दे जमा को सिद्ध पटे के कसम खुदा जो एरो देवा असी सिंधी मानो घणी गरीब असामे आए जाइल मानो असाना वडा वडा रहियान पर गैरती मानो हुआ हुन पैजी गैरत राखीदा वञाई छडिया अज यो हाल जी बीठो आ जे मोगलो रिकॉर्डिंग मुदी हाल माई की गाला पानी मोसका अरे पीछे चंदा पुलिस वाला तो तुझे जो नंबर इधर रहियो रात जो 12 बजे 12,000 अचण भैया हां मुर्शद के बुध मुर्श वरी गैरत जो को ओ ठीक हो वो छोटी जो तोरो सुबह जो रात को तफसी को जा ओ ठीक हो मुझे वीडियो है गुटका वच ला खजूर जी किदा गैरत भैया अब मायू समझ में राशि आजाद नहीं आता है लोग दीन दा वास्ते कसम खुदा जो वाक्यो तवा के अजीब बुधाया एकड़ो अल्लाह वालो हो उन सा घर वाली रुगो करदी पर वो अल्लाह वालो जेडी मोल वेंदो तेडी मोल दरिया के किनारे ते वनी पियंदो त दरिया उनके रस्तो दीदो ही सुके पैर वनी उन पासा काछू करे दो वनी सुके पैर उकड़ी बाजार में वनी विकणदो हेकड़ी घरवाई के चई न बाकी जेडी मोल घर में तो अचा या किरकिर लायो वेठो है तो लून कोने पत्ती कोने अटो कोने फलाणो कोने आओ ते जेडी मोल दरिया ते वनी पियंदो या तेडी मोल दरिया में मिठे रस्तो दीदो इस्तकबाल कंदो पर तुंजी किरकिर मा फासी पियो या उन माई जवाब दे देता ओ बुजुर्ग अल्लाह जा वली हाने बट्टा का घरा न हाने इन में कारीगरी या कमाल मुंजो में थोड़ो थई चितो जो क्यों कमा रियाजत आऊं करा रोजा और खान नफलो आऊं पढ़ा उन्हें के करे अल्लाह ताला मुझे दी शहीद सा नवाजो तो जो कमाल में आए करो चाहे बड़ा सुबानी बन जाए दरिया में गड्डी को खबर हमरा वो काठिला में पेर है टिड़ियन ताई उसी छुपड़ कंदो आ घर वाली की सही है मसलो आहे आयो घर पूछे आयो तुझे देख खबर कि पेर वाटे पानी में उसी भी अच्छा मसलो चाहे फकीर है जगह में तो समझे लगा थो कने भी दुनिया विजो जे तोनी मानी ना है दुनिया विजो जे तोनी मानी ना है बचाई हमेशा विजो सा होगी या वो तोनी मानी बचाई या आज एकड़ी मानी जो अटो दुनिया विजो जे मु बचाई वा तो ना पेर पानी में पुसिया कसम खुदा जो जगह
तो मुझा दोस्तों जे चाहियो था कि यो असा जे औरतन जे अंदर बसा ये घर में जे अदुरियो मेनरो उनके सजाए उनके शरीर हुकुम ॾिनो आहे त घर खां ॿाहिरि न निकिरो पंहिंजी ज़ीनत पंहिंजे चेहरे खे ढके रखो पोइ असीं वाइद नसेल ॿुधी वञूं न पोइ असां उहा ॻाल्हि कोन्हे त चारि ॻाल्हियूं सिखियूंसीं से वरी अची वरी घर वञी ॻाल्हि कयूं माईअ खे ॿुधायो त अॼु आलमनि हीअं ॿुधायो न त इल्मु उन्हनि में थो अचे न असांजी जमात जो कमु इहो आहे त माण्हुनि खे हक़ ऐं सचाई ॿुधाइजे क़ुर वारी ॻाल्हि ठीकु आहे पहिरियों कमु असांजो इहो आहे त अलाह जी धरतीअ ते अलाह जो निज़ाम हुजे ॿियो हीअ अलाह जी मख़लूक़ जंहिंखे हक़ ऐं सचाई ॿुधाइजे ठीक है यो असांजी जमात जो कम आहे पोइ असांजा आलम हिन ते जदोजहद करे हिकिड़ा वञी क़बरनि जे भेड़ा थिया हिकिड़नि शहादतूं वठियूं वञी पंहिंजी ज़िंदगी ठाही ॿिया वरी बि न मैदान ते लथल कसम आहे ख़ुदा जो तव्हां वॾा ख़ुशि नसीब हुयो जो तव्हांजी अहिड़ी जमात सां तालुक़ आहे जिन जा मदारिस जेके पंहिंजे सालनि जे अंदरि अलाह केतिरा हाफ़िज़ आलिम क़ुर जा ॼाणू माण्हू पैदा था थियनि इहा हक़ वारी जमात जेकॾहिं अथव त उलमा जोबंदी अथव ऐं जमियत उलमा इस्लाम अथव अचो इन्हनि जे पोयां छॾियो असांजा हुकुमरान वरी अची इहो असांजो फ़ैसिलो अहिड़ो चूंडे वञी हींअर जेको भतारो ॾिनो आहे न ॻाल्हि खणी छॾ एॾो मोह में खुंजिया सॼी वॾी मिस्त्री हेॾी अठनि कलनि वारी वठी माण्हू मोह ते घुमाए पोइ शाम ताईं खुंज पियो अलाह साईं हर माण्हू खे 9 डर ॾिना 9 वरी घणे ॾिसो ही अलाह कहिड़े डर मां टके रखंदो तव्हां ख़बर कोन्हे वरी किथां बि पहिरीं शुरू में आयो त ख़ातमुन नबीयीन जो नालो कोन्हे बिस्म राजा में कोन्हे इहा ख़बर कोन्हे फोका मसलो लिखो आहे त उन्हारे में तार में कीअं कजे सियारे में कीअं कजे इस्त जो कसम जाने इमरान खान खां पुछो ॿुधाए सघंदा त जवाब इहो ॾींदो त आउं पाणी इस्तेमालु करे असीं धोई थोरो थोरो टिशू पई आणी वञी इहो जहिड़ी कहिड़ी पाना खाई पई त ॻाल्हि लॻो अहिड़ा हुकुमरान असांखे कंधा में तॾहिं लॻा जॾहिं फ़ैसिलो असां कॾहिं कॾहिं को आलम जूं रड़ियूं ॿुधियूं त हिते कोन आलम बीह सची राति असांजे जलसनि में नारा ॿुधी देगियूं भत जूं खाए वरी प्लास्टिक जी थेलियूं भरियूं घर खणो वञनि जलसनि में नारा हणियो इलेक्शन जे राति पोड़ो फिरींदो पुटनि खे खमीज़ो जी जी अबा जी सुभाणे इलेक्शन आहे बोली में वोट बदल अब बोली बात आया जलसे में आऊं वियो न न तो वोट दी मुख्य संस्कार ते ध्यान आऊं वडेरे वोट जो वडेरो पाड़े जो लगे असी इंचा में लगे आया ये मुला ताके कम न कोन अचन पर हाणे जेके जेके तवा फैसला कया तंजा नज़ारा तवा ॾिसी रहिया सभिनी जूं कसरूं हिन फटारे लाहे छॾियो हाणे अचो हाणे ही कादियानी जी हुकूमत अथव तव्हां अल्लाह से यकीन लेंदो आहे आऊं आया कंदे जाऊं हिते पहिरियों दफ़ो कंबर में आऊं तो ऐलान करिया ने लौटे तो सुभाणे का ज़िले कंबर जो डीसी आऊं या नाम ते ॾिसी ये बुला तू ही वरी भाई तेरे बड़ा चमड़ो तू वरी डीसी तेरे जी तो में एकड़ी भी शायद बोले नको मोनी दाढ़ी पूरे नको मुछू पूरे मोह तो जो खुचड़ी पे तो के पतलू ना पहले ही कोने बाजी कमीज तो के पता लगा ने 70 जुते जो गिची में मारो जो तो के पहले कोने चेन में तो के घंटे लगा ली कोने तो डीसी दी देगे तू गुरु जेकरे आऊं डीसी नथो थियो सगा तो कोई मोहम्मद मुस्तफा जी नबूवत जे अंदर यो गुलू गडा इयो अची नबूवत जी दावा करे ताऊ बैठा ताऊ नबी आया तो वो जुतो लाई वो ये क्यारी कुटने न खने दे पातर बनाई दे बागा तू नबी के छयो छा तो के चवा तू वो कोन थी सके दासा के एरन जी को इन जी परवाह के किस्मई कोले कसमा खुदा जो या आलम जो रड़ी बुदो असांजो साईं बुजुर्ग नानू साईं साहिब कश्यप आलम सजी सिंधु न के सुञाणी उन्हनि के पासे में विहारे चई अब्दुल्ला जस ताईं हिन न भागी जी हुकूमत हूंदी तेसी यहूदियत ऐं कादियानियत खे वॾो उरूज मिलंदो पाकिस्तान खे तो हे असांजा आलम राति जी निंड फिटायो जेको आहे ऐं सुबुह मां त कल्ह बस में चढ़िया हाणे चैन सां हलियो पर शाबुस त हुजे मौलाना फज़ल मान पोड़े पोड़ सघे जंहिंजो दौरो महीननि जा महीना घर खां ॿार अॼु हुते जलसो पिया अॼु हुते जलसो पिया अॼु हुते जलसो में कसम आहे ख़ुदा जो ने आलमनि जे जदोजहद खे आई आहे असां दुआ था घुरूं त अल्लाह साईं असांजी जीअरी कॾहिं बि न
शाहिद हो जाओ जेकॾहिं मारे असांखे क़यामत जे ॾींहुं असांजे जमा जे हिकिड़ो हथ न कन पुर करे क़बर मां उथारे ख़ुशि वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।